अस्सलाम वालेकुम। मां अवां जो प्रोफेसर मोहम्मद इरफान कल्लो, प्रिंसिपल उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू। गुज़ारिश है 11वीं ऐं 12वीं क्लास जे शागिर्दनि जे लाइ ऐं उन जे वालिदैन जे लाइ त असां वटि इम्तिहानी फार्म भरिजनि पिया ऐं उन जो सिलसिलो असां वटि शुरू थी चुको आहे। महिरबानी करे अव्हांजा जेके बि ॿार उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि इनरोल्ड आहिनि 11वीं ऐं 12वीं में, उन्हनि जा इम्तिहानी फार्म भरायो, छो त हिन दफ़े बोर्ड जे तरफ़ां डॉक्यूमेंटेशन जे हवाले सां फ़ी जो हिकिड़ो सिलसिलो रखियो वियो आहे जेको अव्हांखे उन जी बैंक में जमा कराइणो पवंदो। उन जे लाइ जेकॾहिं को बि शागिर्द वक़्त ते मुक़ररु वक़्त ते नथो अचे ऐं उहो फार्म नथो भरे त यकीनन उन जो न सिर्फ़ु लॉस थींदो पर उन ते लेट फ़ी बि चार्ज थी वेंदी। त बिराए महिरबानी वक़्त ते पंहिंजा इम्तिहानी फार्म भरियो जीअं अव्हांखे कंहिं बि क़िस्म जी का तकलीफ़ न ॾिसणी पए। ॿियो, उहे फेल्यूस शागिर्द जिन माज़ीअ में असां वटि फस्ट ईयर इंटर जा इम्तिहान ॾिना पर किन सबबनि जे करे उहे पास न करे सघिया, त उन्हनि जे लाइ बि बहितरीनु मौक़ो आहे। हैदराबाद बोर्ड जे तरफ़ां उहे अपीयर थी सघनि था। उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ी मुक़ररु फ़ीस आहे, उहा अव्हां जमा कराईंदो त अव्हांखे जेको आहे सो हिन दफ़े वरी इंटर जे इम्तिहान में विहणु ॾिनो वेंदो, जंहिंमें तव्हां 11वीं या 12वीं क्लास जा जेके पेपर आहिनि न पास करे सघिया हो उहे तव्हां पास करे सघो था। त इहे ॿ अपॉर्चुनिटी हिन दफ़े शागिर्दनि जे लाइ आहिनि। ऐं टी अहम ॻाल्हि इहा आहे त असां वटि 19 मई खां जेको आहे सो इम्तिहाननि जो सिलसिलो आहे, यूनिवर्सिटी जे इम्तिहाननि जो सिलसिलो शुरू थी रहियो आहे ऐं 31 तारीख़ खां या 1 तारीख़ खां असां वटि यूनिवर्सिटी जे पार्ट 1 जो सिलसिलो आहे। त उन जे लाइ बि शागिर्द ज़हनी तौर ते तयारु रहनि ऐं अंदाज़ो इहो आहे त 19 मई ते जेको असांजा पेपर थींदा उन जी सिल्प अरबा या ख़मीस ते असीं शागिर्दनि जे लाइ डिस्ट्रीब्यूशन में रखंदासीं। असां जेको इनबॉक्स आहे उते कंसर्न क्लार्क सां जेको असांजो एडमिशन जो जेको हेल्प डेस्क आहे उते या एग्ज़ामिनेशन जी हेल्प डेस्क ते तव्हां जेकॾहिं ईंदो त उहा सिल्प बि अव्हांखे ॾिनी वेंदी। त अॼोके ॾियार जे हवाले सां जेके बि डेवलपमेंट आहिनि उहे हिन वीडियो जे अंदरि अव्हां सां शेयर कयूं थियूं वञनि। हिकु त इम्तिहानी फार्म पिया भरिजनि, फेल्यूर जे लाइ जेको आहे सो इज़ाफ़ी टाइम ॾिनो वियो आहे ऐं उन्हनि खे मौक़ो ॾिनो वियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेके बि शागिर्द इम्प्रूवर हुया उन्हनि जा बि इम्तिहानी फार्म भरिजनि था, जिन सब्जेक्ट चेंज कयो आहे उन्हनि जा इम्तिहानी फार्म भरिजनि था। उहे बि पंहिंजा कंसर्न लेटर जेके आहिनि उहे असांजे तइलीमी इदारे अंदरि खणी ईंदा त असीं उन्हनि खे जेको आहे सो इम्तिहानी फार्म जे लाइ अॻिते मूव कंदासीं। त महिरबानी कयो, दादू जा स्पेशली जेके बि रेलेवेंट स्टूडेंट्स आहियो उन्हनि सभिनी जे लाइ हीउ मैसेज आहे। हूअं त हीअ सॼी सिंध जे उन्हनि सभिनी कॉलेजनि लाइ मैसेज आहे जेके हैदराबाद बोर्ड सां मुंसलिक आहिनि सिंध जे कंहिं बि कॉलेज में, त उहे पंहिंजा इम्तिहानी फार्म हिन वक़्तु भरे सघनि था ऐं उन जे इम्तिहानी फार्म भरण जा ॾींहं हलनि था। 5वीं तारीख़ उन जी लास्ट डेट आहे ऐं वक़्त ते जेकॾहिं अगरि को फार्म नथो भरे त यकीनन उनखे जेको आहे सो लेट फ़ी जो मुंहुं ॾियणो पवंदो। असीं वक़्तनि फ़वक़्तनि इन क़िस्म जा ऑडियो ऐं वीडियो मैसेज ठाहे मुख़्तलिफ़ जेके बि सोशल मीडियाज़ जा जेके ग्रुप आहिनि या जेके बि चैनल्स आहिनि उन्हनि ते असीं रखंदा आहियूं त जीअं आम माण्हूअ खे इन जे हवाले सां बाख़बर कयो वञे। पाकिस्तान ज़िंदाबाद।